अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां उम्मीद कयां थो त सभु दोस्त ख़ुशि ऐं ख़ैरियत सां हूंदो। दोस्तों, अॼु जे हिन वीडियो में मां तव्हां सां इम्पोर्टेंट पॉइंट्स यानी उहे नुक़्ता शेयर करण जे लाइ वञी रहियो आहियां ऐं उहे प्रॉब्लम्स शेयर करण जे लाइ वञी रहियो आहियां जिन खे अॼु जे दोस्तनि यानी हैदराबाद, सखर ऐं मिरपुखास में JEST जे टेस्ट ॾींदड़ दोस्तनि खे खां जेके दरपेश आहियूं त उहे मसइला कहिड़ा हुआ त काफ़ी दोस्त जेके लेट सां पहुता उन्हनि खे जेका पुलिस वारे अंदरि घिड़णु कोन पिए ॾिनो, या टेस्ट खां पहिरीं जेके कहिड़ियूं शयूं या कहिड़ियूं पॉइंट्स जेके आहिनि या कहिड़ा नुक़्ता तव्हां जे लाइ ज़रूरी आहिनि। त टेस्ट वारे ॾींहं जी शुरूआति फजर जी नमाज़ दुआ सां करियो ऐं सुठे कम सां कयो। ऐं टेस्ट सेंटर ते अव्हांखे पाणी जी बोतल, क्लिप बोर्ड, गतो ऐं बॉल पेन ॾिनी वेंदी। पोइ बि हिकु वधीक पाणी जी बोतल, पेन खणी वञिजो। स्लिप ते लिखियल हिदायतूं गौर सां पढ़िजो। टेस्ट पेपर जे आख़िरी पने खे रफ़ पेपर लाइ इस्तेमालु करे सघिजे थो। काफ़ी दोस्त जेके परेशान हुआ त यार रफ़ पेज ॾिनो वञे त हुते जेको बि इन्विजिलेटर उन्हनि खे पेज कोन पिए ॾिनो, त मां सोचियो त तव्हांखे इहे शयूं ॿुधाईंदो हलां। इन लाइ कंहिं बि क़िस्म जो वधीक पनो या कापी खणी वञण जी ज़रूरत नाहे। जेकॾहिं तव्हांजे जेब में को अहिड़ो पनो मिलियो त उहो तव्हांजे लाइ नुक़सानकार साबित थी सघे थो, पोइ तव्हांखे कॉपी केस बि करे सघनि था। सवारी जो बंदोबस्तु अॻु में करे छॾियो। काफ़ी दोस्त अॼु लेट सां पहुता हुआ। अॼु जेके गाॾियुनि ते जेका साईं गाॾियूं किराए ते कयूंसीं, पोइ साईं कारनि जेका गाॾी वारो हो उन जा पंहिंजा हिकिड़ा नख़रा, यानी उन्हनि माण्हुनि खे काफ़ी दोस्तनि खे लुटियो पिए त एतिरो वठंदासीं, यानी हर माण्हू खे टाइम ते रसणो हो। पोइ 500 वारे 1000 रुपये वरिता। त उन जे लाइ गर्मी जे हिसाब सां लिबास ऐं जूता पाए, वॉच ज़रूरु पाए ऐं मोबाइल कंहिं बि तरह सां अलो नाहे। वॉच पाए वञिजो त जीअं तव्हांखे टाइम जी ख़बर पए। कपिड़ा अहिड़ा पाए वञिजो जेको गर्मी वग़ैरह जे हवाले सां हुजनि। IBA वटि बहितरीनु टीम ऐं टेक्नोलॉजी आहे। उन लाइ कंहिं बि क़िस्म जी अनफेयर मीन्स जो सहारो वठी पाण खे ॾिठो न कराइजो, ठीकु आहे। IBA तरफ़ां टेस्ट शुरू थियण खां पहिरीं मुकमल हिदायतूं ॾिनियूं वेंदियूं, उन्हनि खे गौर सां ॿुधो ऐं अमल करियो। पेपर मिलणु शर्त 5-3 मिनट सॼे पेपर जो जाइज़ो वठी वञो। पेपर जो जेको हिसो अव्हांखे सवलो लॻे थो पहिरीं शुरू करियो। त दोस्तों, पहिरीं तव्हां छा कंदो, जेको पोर्शन तव्हांखे अचे थो, यानी अंग्रेज़ी जो सवाल जेका तव्हांखे अचनि था, त पहिरीं तव्हां अंग्रेज़ी वारे पेपर खे हल कयो। जेकॾहिं साइंस वारो अचे थो त पहिरीं जेके सवाल तव्हांखे सही लॻनि था उन्हनि खे हल कयो। टाइम पंहिंजो वेस्ट न कयो। वक़्तु तमामु अहम आहे, यादि रखो वक़्तु तमामु अहम आहे। अव्हांखे मिलियल आंसर शीट ते अव्हांजो डेटा प्रिंट थियल हूंदो आहे। उनखे पढ़ी तस्दीक करियो। ग़लती जी सूरत में इन्विजिलेटर्स खां मदद वठो, यानी तव्हां वटि कंहिं ॿिए जो पेपर न अची वञे, इहो बि लाज़मी ख़्यालु रखिजो। सही जवाब खे सोचे सम्झे चङी तरह फिल करियो। ग़लती जी सूरत में उनखे तब्दील या रीफिल करे पंहिंजी आंसर शीट खे ख़राबु न करियो। काफ़ी दोस्त जेके आंसर हिकिड़ो हूंदो आहे ऐं जेके 2-3 जेके गोल दायरा हूंदा आहिनि उनखे फिल कंदा आहिनि, त इहो उन सूरत में तव्हांजो भले उन में एक्यूरेट हुजे सही, त उन सूरत में तव्हांजो आंसर जेको हूंदो ग़लति कयो वेंदो। जेको सुवालु अव्हांखे ॾुखियो या ग़लति लॻे उनखे छॾे अॻिते सुवालु कंदा हलो। पेपर में कंहिं बि क़िस्म जी ग़लती जो फ़ाइदो उम्मीदवार खे ॾिनो वेंदो। उन बाबति लाउड स्पीकर ते विज़ायत कई वेंदी आहे। उन लाइ अव्हां परेशान थी या इन्विजिलेटर सां बहस करे पंहिंजो वक़्तु न विञाइजो। हर ब्लॉक में 2 इन्विजिलेटर हूंदा। अव्हां पेपर खां अलावा कंहिं बि मुंझारे या तकलीफ़ जी सूरत में उन्हनि खां मदद वठी सघो था। अल्लाह रब आलमीन अव्हांखे कामयाबु करे, आमीन। त दोस्तों, उमेद आहे त सुभाणे परीं ऐं अरीं JEST जी टेस्ट ॾियण वारा जेके दोस्त आहिनि उहे इहे साॻियूं ग़लतियूं न कंदा जेके अॼु जेके काफ़ी दोस्तनि कयूं हुयूं। त दोस्तों, उमेद आहे त तव्हांखे हीअ वीडियो सुठी लॻी हूंदी ऐं अहिड़े क़िस्म जूं PST ऐं JEST जी वीडियोज़ खां अपडेट रहण जे लाइ ऐं PST ऐं JEST जी प्रिपरेशन जे लाइ असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कर ऐं दोस्तों बेल आइकन खे बि ऑन करे वठिजो, छाकाणि त अॼु जो जेको JEST जो पेपर हो उनजो बि मूं वीडियो ठाहियो आहे ऐं उनजे हर सुवाल जो एक्यूरेट आंसर, यानी हर सुवाल जो सही जवाबु कहिड़ो आहे, सही ऑप्शन कहिड़ो आहे, उहो बि वीडियो मूं ठाहे छॾियो आहे। बसि कलाक या 2 कलाकनि जे अंदरि मां अपलोड करण वारो आहियां। त उन वीडियो खे ॾिसण जे लाइ तव्हां चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे ऑन करे छॾियो, त जीअं वीडियो अपलोड थिए त तव्हां वटि उनजी नोटिफिकेशन अची वञे ऐं तव्हां उन पेपर में 100 सुवाल आहिनि ऐं 100 ई सुवालनि जा जवाब कहिड़ा आहिनि उन्हनि जी तव्हांखे ख़बर पइजी वञे। त जीअं सुभाणे परीं जेका तव्हां टेस्ट ॾियण जे लाइ वञी रहिया आहियो तव्हांखे तजुर्बो थी वञे त कहिड़े टाइप जा सुवाल IBA ॾिना हुआ। त दोस्तों, मिलूं था कंहिं ॿी वीडियो में। तेसीं ताईं लाइ इजाज़त। अल्लाह निगहबान।